हरि अनंत हरि कथा अनंता। श्री कृष्ण गोविंद चो न भाई, श्री कृष्ण गोविंद। एक दिन भगवान वापस आया तो भोजन आयो, भोजन में मक्खन आयो कटोरी में। आहा, मक्खन जी कटोरी जी भगवान डिठी मक्खन ते नजर वही, उन्हें मक्खन में सजी वृंदावन घुमण लगी। भगवान जे नेणन के सामने यशोदा मैया, नंद बाबा, गोप ग्वाल गायूं, गोपियूं जार जार रोवंतियूं कृष्ण लाए। भगवान गिरो न खाई सकिया, बाहर अची करे रोण लगा। एतरे में उद्धव जी आया। उद्धव जी महाराज इते भगवान जा परम मित्र मिल्या। बोलो उद्धव जी महाराज की जय। साक्षात बृहस्पति महाराज जा शिष्य उद्धव जी, ब्रह्म ज्ञानी, भगवान जा शिष्य भी यानी भक्त भी मञण वारा ए भगवान जा परम मित्र सखा भी हुजत भी कंदा आहिनि, दोस्ती भी तन। जॾहिं भगवान रोण लगा तो उद्धव जी हैरान थिया, तहां रोता? मांखे तो खबर है तहां भगवान आयो, वो भी रोता? भगवान करी रोंदा आहिनि? भगवान चवनि था, उद्धव हे अखियूं मुंहिंजियूं पर हे आंसू मुंहिंजे गोपिन जा आहिनि, हे आंसू वृंदावन जा आहिनि। हो मुझे बिना एक क्षण भी विचारी तड़फन थियूं, रही नथी सघनि मुझे बिना। और जेके भक्त जी मुझी भक्ति कंदा आहिनि, मां भी उन्हनि जी में भक्ति कंदो आहियां। हो मुंहिंजे लाइ थी रोन त मां उन्हनि जे लाइ थो रोवां। अरे प्रभु, अच्छा अच्छा, त ही सब वृंदावन तव्हांजे प्रेम में रोवन था, उन्हनि खे पतो न आहे तव्हां भगवान आयो, सर्व व्यापक आयो। भगवान चवनि था उहा ई त कमी आहे हिकिड़ी, केरु सम्झाए उन्हनि खे? अरे एतिरी सी ॻाल्हि आहे, प्रभु मूंखे आज्ञा कयो। भगवान चवनि था उद्धव तूं ते उपकार कर। अरे प्रभु ईअं छो था चओ? मां तव्हांजो मित्र भी आहियां, दास भी आहियां, तव्हां आज्ञा त कयो। हा हा उद्धव तूं हिनमहिल ई वञ, अजी वञ। भगवान अंदर ही अंदर चाहिनि पिया त उद्धव ब्रह्म ज्ञानी आहे, उद्धव धर्मात्मा आहे, उत्तम मर्यादावान आहे उद्धव, लेकिन उद्धव में गोपिन जहिड़ी प्रेमा भक्ति कोन्हे। आह, प्रेम कोन्हे। हालांकि वो पहिरीं ही मुक्त थी चुको आहे उद्धव, लेकिन भगवान चाहिनि था इनखे गोपिन जहिड़ो प्रेम मिले। आहा, तरी उद्धव जी के गोपिन वटि मोकिलिन। ये समझो गोपी उन्हनि जी गुरु थी वई, लेकिन उद्धव जी के मन में इहो आहे कि गोपिन के मां ज्ञान ॾियण थो वञा। जीअं उद्धव जी वञण लगा, भगवान चयो बी उद्धव बी, ईअं तोखे ॻाल्हाईंदे भी कोन गोपियूं त पहिरियों मुंहिंजो पीताम्बर पाए, अच्छा मुंहिंजो मुकुट पाए, डी मांजो ही रथ खण, पंहिंजे रथ में न वञ। अच्छा प्रभु, हा मुंहिंजा कपड़ा पाए, हा मां जहिड़ी माला वटि पाए वञ। भगवान हू बहू पंहिंजो स्वरूप ॾेई छॾियो। ईअं पियो लॻे श्री कृष्ण ई था वञनि। उद्धव जी महाराज हलिया। आहा, सोचींदा था वञनि जहिड़ो ज्ञान ॾींदोमान गोपिन खे न, होश ठिकाने अची वेंदनि, रोणो धोणो बंदि थी वेंदनि। मुंहिंजो कृष्ण वीचारो रोए थो उनजे करे। हाँ वञी सम्झाइनि तो जीव छाहे, तत्व छाहे, ब्रह्म छाहे, योग छाहे, भक्ति छाहे, निर्गुण निरंकार छाहे, सगुण साकार छाहे, निर्गुण साकार छाहे, सगुण निरंकार छाहे, सगुण साकार निर्गुण निरंकार, ये सब तत्व वञी करे उनखे सम्झाईंदुमि। अहिड़ो सम्झाईंदुमि, वेद ज्ञान ॾींदोमान। हा हा, मज़े सां वेठी हूंदियूं, रोअण धोअण बंदि थी वेंदो। उनखे ख़बर कोन हुई त मां ई स्टूडेंट ठही थो वञा। जीअं उद्धव जी महाराज पहुता, आहा जीअं पहुता त ॾिठूं त पूरे वृंदावन में सन्नाटो छायल, कोई कंहिंसां ॻाल्हाई कोन थो, कोई कंहिंसां मतलब नथो रखे। सब पंहिंजे पंहिंजे धुन में हल्की सी मिठी मिठी प्यारी प्यारी कृष्ण नाम जी आवाज थी अचे पई। हरे राम हरे राम, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे। आहा, थोड़ी देर तो उन्हें जी भी प्रेम समाधि लगी वही वरी होश संभाले चवण लॻो वरी कंहिंखो रस्तो पुछां हिकिड़ो ग्वाल बाल वञे पियो हिकिड़ो ग्वालो वञे पियो ओ भाई हेॾे आ वो ग्वालो आयो उन खां पुछियईं उद्धव जी त प्यारा यशोदा मैया जो घर काथे आ ख़बर अथई उन्हें कुछ जवाब ही न ॾिनो ॿियों बार पुछियईं अरे भाई तोखो तो पुछां तोखो यशोदा मैया नंद बाबा जो घर काथे आ जवाब न ॾिनी अखियुनि मां आंसू था वहनि प्रेम में भाव विभोर टियों बार पुछी चवण लॻो छो तूं ॿोड़ो आशा या तूं गूंगो आहे ॻाल्हाए न सघंदो आहे तोखां भाई मां टियों बार पुछियो आहे तॾहिं उन धीरे सां आवाज़ कढी त भैया क्षमा कजो जॾहिं को कृष्ण मथुरा विया आहिनि न हाणे सभिनि जी वाणी विश्राम थी वई आहे कोई ॻाल्हाईंदो न आहे सभु शांत थी विया मां अकेलो न पूरी वृंदावन में नंढा नंढा ॿार भी बस कृष्ण नाम जो कीर्तन कंदा आहिनि कोई कंहिंसां ॻाल्हाईंदो न आहे केवल खोयल आहिनि भगवान जे भाव में श्री कृष्ण जे यादि में अहिड़ो झटको लॻी वियो चवण लॻो ही छा आहे ही कहिड़ो जादू आहे कमाल ही त लॻे थो ॿिए दुनिया जा माण्हू ही त पंहिंजे शरीर में ही न आहिनि ये केड़ी दुनिया में था रहन हिन जी कोई प्रेम जी अलग दुनिया है छा अच्छा भैया मुझे घर तो ॿुधाए हाँ हाँ ये सिद्धो सिद्धो हली वञो जातो न ब्रजवासिन जे यशोदा मैया नंद बाबा जे ॻोढ़नि जा ये पनारा था वहन बस समझी वञो सामू पहिरियों हो वही महल यशोदा मैया जो तो नंद बाबा जो उद्धव जी महाराज विया यशोदा मैया जे घर में पहिरियों नंद बाबा मिलिया नंद बाबा जे चरणन ते किरिया पंहिंजो परिचय ॾिनो बाबा मांजो नालो उद्धव मां श्री कृष्ण जो मित्र आहियां सखा आहियां तव्हां सां मिलण आयो आहियां श्री कृष्ण तव्हांजे लाइ संदेश ॾिनो आहे हाँ श्याम सुंदर संदेश ॾिनो आहे छा उहो असांखे यादि बि कंदो आहे हाँ बलहार वञा उनखे ईअं गले लॻायूं जीअं श्री कृष्ण खे ई गले लॻायो वञे नंद बाबा वाह वाह श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी ये गले लगायो घणे प्यार सां वियारे आदर सत्कार भोजन ॾई फल ॾई
चवण लगा कृष्ण कीअं, बलराम कीअं, छा उन्हनि खे वृंदावन जी याद ईंदी आहे, गायन जी याद ईंदी आहे, गोपिन जी याद ईंदी आहे? हा बाबा, वो तव्हां खां बि वधीक तव्हांखे याद कंदा आहिनि। अच्छा, तोखे ख़बर अथई यशोदा मैया वेठी, ही ॾिस, ये यशोदा अथई। जॾहिं खां कृष्ण वियो आहे हिनखे पतो ई न आहे, हर पल पल में ये भुलिजी वेंदी आहे, बार 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 वरी वरी ॾिसण लॻंदी आहे त कृष्ण अञा न आयो आहे छा, वरी ॾिसंदी आहे गायूं चारे न आयो आहे, वरी पुछंदी आहे कृष्ण कलेबो न कयो आहे, नाश्तो न कयो आहे। एतिरो अञा ॻाल्हाए रहिया त यशोदा मैया जी आवाज़ आई, ब्रजराज धीरे ॻाल्हायो, हाणे त अञा सुम्हियो आहे मुंहिंजो कृष्ण, निंड फिटी वेंदसि, निंड उनजी फिटी वई त वीचारे खे आराम न मिलंदो, आराम करण जो मुंहिंजे लाला खे। ॾिठे, थोड़ी सी देर थी, वरी यशोदा मैया दरवाजे ते कुछ ॾिसे थी, वरी वापस थी अचे। नंद बाबा चवनि था उन ॾींहं खां वठी करे हिनजी इहा ई गति आहे। वरी हिनखे 1000 बार त मां यादि कराईंदो आहियां त कृष्ण त मथुरा हली वियो आहे, वरी चुप थी वेंदी आहे। मथुरा जी यादि ईंदी अथसि त जारो जार रोअण लॻंदी आहे, वरी भुलिजी वेंदी आहे त कृष्ण जे लाइ मक्खन कढंदी आहे, वरी मां चवंदो आहियां त कृष्ण त कोन्हे, वरी रोअण लॻंदी आहे। चुप थी आहे। उद्धव चवनि था बाबा तव्हांखे कृष्ण बि ॾाढो यादि कंदा आहिनि, ॾाढो यादि कंदा आहिनि। नंद बाबा ॿाहिरि वठी आया, एतिरे में गोपिन ॾिठो रथ आयो आहे, अरे रथ त ही ॾाढो प्यारो, ही कहिड़ो रथ आहे, कोई अक्रूर आयो आहे छा? वरी उद्धव महाराज ॿाहिरि निकिता, अरे अक्रूर छा ईंदो, हाणे पंहिंजे स्वामी कंस जा पिंडदान करण ईंदो छा यमुना जी में? हाँ, हाणे छा ईंदो, असांजे स्वामी खे त वठी हली वियो, अखियूं खणी वियो असांजूं, हाणे छा कंदो अक्रूर? एतिरे में जो उद्धव महाराज खे ॾिठऊं त वेशभूषा कृष्ण भगवान जी पोयों ॾिठऊं, अरे कृष्ण अची वियो छा, डुकंदी डुकंदी वयूं, साम्हूं ॾिठऊं त अरे त उद्धव, चुप थी वई। उद्धव जी चवनि था गोपियो नमस्कार, भाई नमो नारायण आहे, मां कृष्ण जो मित्र आहियां, भगवान कृष्ण मूंखे तव्हांजे लाइ संदेश मोकिलियो आहे। अच्छा श्री कृष्ण? हा हा, उनखे पतो आहे कि यशोदा मैया नंद बाबा जे अलावा, गायन जे अलावा ॿियो बि कोई हिते रहंदो आहे? हाँ, तव्हां ईअं छो थी चओ? उनखे सभु यादि आहे, तव्हांखे ॾाढो प्रेम कंदो आहे, ॾाढो यादि कंदो आहे, उन त तव्हांजे लाइ चिठियूं बि लिखियूं आहिनि। चिठी लिखी आहे? हा, ईअं थैले मां चिठी कढी जेकी भगवान लिखी ॾिनी, उनखे झपटो हणी करे सभियूं गोपिन फुरे वरितो, उहो टुकड़ा टुकड़ा थी वई चिठी। एॾो उन्हनि जो प्रेम, जीअं न नंढा ॿार हूंदा आहिनि, पोइ हिकु हिकु टुकड़े खे जोड़ियऊं, हिकु हिकु टुकड़ो रखी करे बिल्कुलु हूबहू उहो चित्र ठाहियऊं चिठीअ जो, वो पत्र। लेकिन ॾिसनि था हिन में त कुझु लिखियल ई कोन्हे, स्याही लॻल आहे बसि। चवनि था उद्धव अञा हुनजी मजाक करण जी आदत न वई आहे। उद्धव जी चवनि था मजाक न कई अथई त भगवान कृष्ण हे तव्हांखे सभु चिठियूं ई लिखियूं आहिनि, पोइ लेकिन जी चिठी लिखंदा, मथो हेठि कंदा, कलम खणंदा, लाइनियूं अञा 4 लिखंदा न त अखियुनि मां कमल, नयन मां घोड़ा वहण लॻंदा, घोड़ा वहण लॻंदा उन्हनि जा, त उन्हनि आंसुनि में उहे अखर वही वेंदा। गोपी चवनि थी बसि बसि उद्धव, असां समाचार सम्झी वियासीं। हा हा, वरी चवनि थियूं गोपियूं उन्हनि खे यादि आहे असां सां गॾु कीअं हुन रास कई, महाराज कई, छा कृष्ण खे यादि आहे कि मटका भञी भञी करे असांजे घर में उधम मचाईंदो, मक्खन चोरी करे खाईंदो, बंदरनि खे बि खाराईंदो, मटका भांड भञी वेंदो, असां रोज शिकायत कंदीसीं, उन जे बहाने उनजो दीदार करणो हूंदो, असांखे त दर्शन करणो हूंदो, लेकिन बार बार यशोदा मैया खे शिकायत करे असां जीअं तीअं उनखे ॾिसंदासीं, रही न सघंदासीं। उद्धव जी चवनि था गोपियों ध्यान ॾियो, भाई वो कृष्ण काड़े वयो थोड़ी ना है, त अरे वो त हिते बि आहे, अरे तव्हां अज्ञानी आहियो, तव्हांखे पतो न आहे, तव्हां कृष्ण जो बसि वो गोपाल स्वरूप सुञाणो, गायूं चारण वारो, मक्खन खाइण वारो, त अरे अरे गोपियो तव्हां हुनजे परमात्मा रूप सां प्रेम कयो। अच्छा उद्धव उहो कीअं थींदो आहे? हा, मां पुछो उन में मन लॻायो, उहो रूप कीअं? उद्धव जी चवण लॻा
बिन पग चले, बिना पेरनि जे हलण वारो, सुने बिन काना, बिना कननि जे वो सब कुछ ॿुधंदो आहे, कर बिन कर्म करे बिन नाना, बिना हथनि जे सभु कर्म कंदो आहे। अच्छा अच्छा, हा वो निर्गुण निरंकार सर्व व्यापक आहे, जाते काथे आहे। तव्हां कृष्ण कृष्ण करे रोई रही आहियो, फालतू बंदि कयो रोअण धोअण, त हा उन निरंकार सां निराकार सां प्रेम कयो। वो सर्व व्यापक परमात्मा ही तो आहे कृष्ण, वो काथे ना है, जाते काथे है। अच्छा, हाँ उन्हें में मन लगायो गोपियों, गोपियों चवण लगियूं ॿुधो मन न भय दसी, तू मन लगाइण लाइ तो चे, हाँ घणा मन हूंदा आहिनि, तू त ज्ञानी आहे ॿुधाए। अरे गोपियों मन त हिकु ई हूंदो आहे, हाँ हिकु ई मन हूंदो आहे, त हिकु त कृष्ण सां लॻी वियो, हिकु मन जेको उहो त कृष्ण सां हली वियो, वो जाते कृष्ण आहे उते ई असांजो मन आहे। हाणे ॿियो मन त आहे कोन, काथे लॻायूं मन खे असां ॿुधाए। उद्धव जी जी बोलती बंदि थी वई, हे त वॾे गणित में विझी छॾियो गोपिन, हे त चवनि थियूं मन ई हली वियो आहे कृष्ण सां, जंहिंखे मन ई कोन्हे त ध्यानु छा करे, उहो सही ॻाल्हि त आहे। गोपी चवनि थियूं ॿुधो हिकिड़ो कीड़ो हूंदो आहे, तोखे ख़बर अथई कहिड़ो कीड़ो, हाँ हिकिड़ो कीड़ो हूंदो आहे, वो जहर में रहंदो आहे। अच्छा, उधो मन माने की बात, ड्राख छुहारा त्याग अमृत फल, विष कीड़ा विष खा। वो जहर वारो कीड़ो जेको हूंदो आहे न, काजू किशमिश बादाम बि न खाईंदो, वो जहर ई खाईंदो आहे, उनखे जहर ई वणंदो आहे। मतलब ते असांखे बि तुंहिंजो ज्ञान नथो समझ में अचे, ॿुधो भाई असांखे इहो ज्ञान न ॾे, असांजो मन भी कृष्ण उन कारे सां लॻी वियो आहे। कारे रंग में जेको वेंदो आहे न, उहो पंहिंजो रंग छॾे छॾींदो आहे। कारे में सभु रंग मिली वेंदा आहिनि, कारो सभिनी रंगनि खे पाण में जोड़े कारो करे छॾींदो आहे। असां छा कयूं ॿुधो, तुंहिंजो ज्ञान नथो समझ में अचे भाई। तू काशीअ में जेके रहंदा आहिनि न पंडित पुरोहित, जेके वार वीचारा वॾा वॾा चोटी रखी वेंदा आहिनि, उन्हनि खे वञी पंहिंजो ज्ञान ॿुधाए। गोपियूं थी चवनि, चओ हरे राम हरे राम। उद्धव चए तो अरे भाई तहां बार बार कृष्ण कृष्ण चई करे छाजे करे तारो, कृष्ण तो मथुरा में वेठो आहे, हाणे पंहिंजो हिते वेही करे पंहिंजो कर्म साधन कयो ऐं परमात्मा में ध्यान लगायो। कृष्ण तो मथुरा में वेठो आहे, रो छाजे करे था। नंद बाबा आया, बाह पकड़े चवनि था प्यारा उद्धव हे ॾिस तुंहिंजे साम्हूं छा आहे, हितों खोटी गिरिराज गोवर्धन तक मूंखे हेतिरी सी जॻह ॾेखार जाते कृष्ण जे चरणनि जा चिन्ह न हुजनि। तू कहिड़ो निरंकार तो चए भाई। एतिरे में गोपियूं आई, चई बाबा असांखे ॻाल्हाइण जो, अगरि वो निराकार आहे निरंकार आहे उहो ई परमात्मा आहे त असां गलबैया विझी करे महाराज केरु पियो करे। उद्धव जी चुप थी, अगर वो तुझो निरंकार आ तो मटका कें भगा, पानी भजी पिया मटका, मटका तो उन्हें भगा ना। गोपियों ने खारंती हेतरी सी रत्ती भर भी जगह कोने जेकी कृष्ण को खाली हो जे। पूरे वृंदावन में असां जाते भी ॾिसूं थी असांखे कृष्ण कृष्ण ही नजर ईंदो आहे, पत्ते पत्ते में वही नजर ईंदो आहे। अरे तू असांजी ॻाल्हि तो चई, गायन खे कहिड़ो ज्ञान ॾींदे, हे ॾिस गायूं अञा ताईं ओॾे ॾिसंदी रहंदी। जंहिं दिशा में कृष्ण वियो आहे गायन घास खाइण बंदि करे छॾी आहे, जबरदस्ती ठूसे करे असां उन्हनि खे खाराईंदा आहियूं। बछड़ा भी रोअंदा रहंदा आहिनि, पक्षी भी कृष्ण खे ॾिसंदा रहंदा आहिनि। तू गोपिन जी ॻाल्हि तो करे ॿुधो। एतिरे में भगवान जा सखा आया, सुबल श्री धामा मन सुखा अर्जुन विजय दो कृष्ण सब आया ऐं रोई रोई करे यशोदा मैया के चवण लगा, मैया आज भी तेरो लालो नहीं आयो। वरी ब्याह सखाया, मैया आज भी तेरो लालो नहीं आयो। उद्धव जी चवण लगा, नंद बाबा ये छा था चवन, ग्वाल बाल भगवान जा मित्र। नंद बाबा चवण लगा, है रोज उन्हें रस्ते से वेंदा आहिनि, जे रस्ते को कृष्ण वया न मथुरा, उन ते वञी करे सुबुह जो वेंदा आहिनि, सॼो ॾींहुं बुख ते वेही करे इंतजार कंदा आहिनि, और शाम जो वापसि ईंदा आहिनि, मतां कृष्ण वापसि अची वञे। और रोज शाम जो अची करे चवंदा आहिनि, मैया तेरो लालो नहीं आयो। असांखे ॾोरापो ॾींदा आहिनि, असांजे दिलि ते छा गुज़रंदी। हे कण कण, हे पत्तो पत्तो वृंदावन जो कृष्ण सां प्रेम कंदो आहे।
चो हरे राम। हरे राम। एतरे में गोपियूं पाण में भुलिजी वयूं उद्धव जी खे। उद्धव जी केर आयो आहे, ज्ञान ॾियण आयो आहे। कोई पूतना ठही वई तो कोई नंढो सो बाल गोपाल ठही वई। कोई गोपियूं हाहाकार थी कनि, अरे बरसात थी पए, प्रलय अची वई आहे, त हिकिड़ी गोपी ईअं मथे करे हथ बीठी आहे, अची वञो अंदर, मां गिरिराज खयो आहे। हिकिड़ी गोपी चए थी अरे जमुना जल ॾाढो ज़हर में भरिजी वियो आहे, कालीअ नाग ख़राब करे छॾियो आहे। ॿी गोपी चए थी हिन सां मां कृष्ण आयो आहियां, चिंता न कयो, ऐं हुन सां लड़णु शुरू थी करे छॾे। काई कृष्ण गोपी थी ठही वञे, काई कृष्ण बलराम थी ठही वञे। इन तरह 24 घंटा हुन जी लीलाउनि में खोइजी आहिनि। उद्धव जी तो मन चित बुद्धि सब उन जा हिकदम भगवान में लीन थींदा पिया वञनि। सॼो ज्ञान झरजंदो पियो वञे। जीअं मटकी फाटी पवंदी आहे न, टुटी पवंदी आहे, त पाणी वहंदो वेंदो आहे, धीरे 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 करे पूरी मटकी खाली थी वेंदी आहे। त अहिड़ी तरह सां उद्धव महाराज जो पूरो ज्ञान खाली थी चुप थी विया। हाणे हिमत नथी थिए उद्धव महाराज जी कहिड़ो ज्ञान ॾियां मां गोपियुनि खे। हिन जे प्रेम रूपी गंगा में मुंहिंजो ज्ञान त तिनके जे समान वही हो। ज्ञान बजाई डुगडुगी विरह बजाया ढोल, और ऊधो सूधो हो गए सुन गोपियन के बोल। एतरे में हिकिड़ो भौरो अची वियो, कारे रंग जो भौरो न हूंदो आहे, उहो अची वियो। और जीअं भौरो आयो न साध संगत जी, तॾहिं गोपियूं उद्धव खे छॾे करे उन भौरे सां ॻाल्हाइण लॻियूं। चओ हरे राम। हरे राम। उहे भौरे सां ॻाल्हाइण लॻियूं। हिकिड़ी गोपी चए थी अरे आयो तई कारो कारो, और गुलनि में रस वठी आयो त मुछूं उन जी पीली पीली थी वई। त गोपी चवनि थी कृष्ण वटो आयो तई। ॿी गोपी चए थी कहिड़ो संदेश खणी आयो आहे, छा तूं संदेश खणी आयो आहे। वरी टी गोपी चए थी हा हा हिन जी मुछूं ॾिस न, हे भगवान कृष्ण जे माला सां हे उहो रस वठी आयो तई। हा हा। ॿी गोपी चए थी अरे भौरा तूं छा थो चए, तुंहिंजो स्वामी असांखे यादि थो करे। भौरो वीचारो बूं थो करे, ॿियो कुझु नथो करे। गोपिन जो मन त कृष्ण में ईअं रमजी वियो आहे कि महाराज वॾा वॾा योगी समाधि लगाए जेको भगवान में मन न जोड़ींदा आहिनि न, उहो हलंदे चलंदे उन जी समाधि प्रेम जी जुड़ियल आहे गोपिन। हिकिड़ी गोपी चए थी छा थो चए, उहो कपटी यादि थो करे असांखे स्वामी तुंहिंजो। चएसि हुनखे असांजी कहिड़ी ज़रूरत अथई, तोखे तो ते कुब्जा मिली वई आहे न टिनि जॻहियुनि ते टेड़ी, तूं बि टेड़ो हुओ बि टेड़ी, टेड़े टेड़ीअ जी जोड़ी बढ़िया ठही वेंदो तव्हांजी। वरी ॿी गोपी चए थी उनखे त भाई मथुरा जी शहर जी वॾी वॾी सुंदर स्त्रियूं नागरी मिली वयूं, कंहिंसां बि शादी करे छॾींदो। उनखे हाणे असांजी दोस्ती प्रेम काथे वणंदो, असांजी यादि काथो वणंदी। चओ हरे राम। हरे राम। इहो भ्रमर गीत ठहियो साध संगत जी। भ्रमर गीत भौरे जो भी गीत बणजी वियो, छो जो गोपिन जे विच में अची वियो, उहो भी अमर थी। मधु कितब बंधो आहा, उन भौरे खे टारगेट करे याद कृष्ण जी थी कनि, डोरा पा कृष्ण खे थी ॾियनि। हिकिड़ी गोपी छा थी चए, अच्छा अच्छा तूं भी कारो हो भी कारो, असांखे त कारे रंग सां ई भउ थो थिए भाई। तुंहिंजो स्वामी हिकु नंबर जो छलिया कपटी, सुञाणो न छा तुंहिंजे स्वामीअ खे। हिकिड़ी गोपीअ ॿिनि अहिड़ी ॻाल्हि चई कि उद्धव महाराज जी धरती खिसकी वई। हिकिड़ी गोपीअ छा चयो, तुंहिंजो स्वामी न हिकु नंबर जो कपटी अथई। हा असां हुनखे सुञाणूं, कीअं लिखी करे उन ॿालीअ खे तीर हयो, उहो ई आहे न। तॾहिं उद्धव खे ख़्यालु आयो मार, मां हिननि खे ब्रह्म ज्ञान थो ॾियां, हिननि खे त पतो आहे जेको कृष्ण आहे उहो ई राम आहे। चुप थी विया। उद्धव जा 12 वॼी विया। एतिरे में वरी ॿी गोपी चए थी अरे तुंहिंजो उहो ई स्वामी आहे न प्यारा, हा उहो ई अथई न जंहिं वीचारो बली उनखे दान ॾियण आयो, उन सां पूरा 3 लोक खसी वरितई ॿिनि पग में। अरे मार, ये त इहो बि सुञाणनि त कृष्ण भगवान अवतारी आहे, सभु अवतार कृष्ण जा ई। ही सतयुग जी कथा बि सुञाणनि भगवान जी कि उहो ई कृष्ण आहे। अञा बचार अहिड़ी ॻाल्हि कयूं त उद्धव किरी पिया। हाणे उद्धव बि रोअण लॻे, जार जार रोअण लॻा। ख़बर तो भगवान कृष्ण खे चई आया मां एजो आयुमि, शाम जो पहुची वेंदुमि। लेकिन 6 महीना गुजरी विया। घणा महीना? 6 महीना प्रेम जी अवस्था रंग जी आहे। उद्धव जी प्रेमी भक्त ठही आया त ज्ञानी हुया, लेकिन वृंदावन में रहा त प्रेमी ठही विया। गोपिन संग संग जो रंग थी वियो। ईअं घास में लेथड़ियूं पाईंदा, सुम्ह पवंदा,
कि वही घास आहे न जाते कृष्ण गायूं चारींदा हा हा चुमंदा हा उनखे किरी पवंदा। ये वही घास आहे जाते गोपियूं घुमंदियूं। मां गोपियुनि जे चरणनि में प्रणाम थो कयां। धन भाग इन्हनि गोपियुनि जा। हिननि लज छॾे छॾी, अहंकार छॾे छॾियो, कुल मर्यादा छॾे छॾी। कृष्ण जे प्रेम में जेके जेके रोड़ा आया, रुकावट आई, सभिनि जो इन्हनि त्याग करे छॾियो। इन्हनि स्वर्ग छॾे छॾियो, मुक्ति छॾे छॾी। कमाल आहे। वॾा वॾा योगी जेके न पहुची सघनि, साधु न पहुची सघनि, उन अवस्था में गोपियूं पहुची वयूं। किरी पवंदा, चरणनि में परियों को प्रणाम कंदा। 6 महीना गुज़री विया। एक ॾींहुं यादि आई, अरे मां कृष्ण खे त चई हुयमि 6 कलाके में ईंदुमि, अॼु 6 महीना थी विया आहिनि। संभालियऊं, स्नान विश्नान करे रथ ते चढ़िया। एतिरे में यशोदा मैया आई, हेतिरी सी मटकी खणी। इहा कथा भागवत में न आहे, श्री पद्म पुराण में पढ़ी ॾिसो। पद्म पुराण में लिखियल आहे, यशोदा मैया हेतिरी प्यारी सी मटकी और ताजो ताजो मक्खन खणी आई ऐं चवण लगी, उद्धव मूंखे ख़बर आहे कृष्ण जॾहिं खां वियो आहे न उन मक्खन न खाधो आहे, उनखे मक्खन ॾिजां और चइजांसि थी सघे त मूंखे क्षमा करे। छो मैया ईअं छो था चओ? हा हा, इन मक्खन जे करे, मटकी बंधण जे करे उनखे हिकु बार उखल सां ॿधी छॾियो। वीचारे के पेट ते चिन्ह पइजी आयुसि रसीअ जा। सभु गोपियूं मूंखे डोरा पा पई ॾियनि त तूं केॾी कठोर दिल वारी आहे। तेरो कितो कठो हियो है माई, तनिक माखन दही के कारण बांधियो कुंवर कनाई। चइजांसि थी सघे त मूंखे क्षमा करे। उद्धव जी रोअण लॻा, हथ में मटकी खयूं। एतिरे में राधा रानी आई। बोलो राधा रानी सरकार की जय। राधा रानी छा खणी आई? बांसुरी खणी आई। मिठी मुरली अची करे उद्धव जी खे ॾे थी। चेती उद्धव हे मुझे श्याम सुंदर के ॾिजां। मूंखे ख़बर है जॾहिं खां कृष्ण मुखों परते वियो आहे, असां खां परते वियो आहे, गोपियुनि खां उन बंसी न वॼाई आहे। मूंखे सभु पतो आहे। उनखे मुंहिंजी बांसुरी ॾिजांसि, चइजांसि कृष्ण तूं बांसुरी ज़रूरु वॼाए, तोखे बांसुरी ॾाढी सुठी लॻंदी आहे। ॾाढो अद्भुत आत्मिक परमात्मिक आनंद ईंदो आहे तुंहिंजी बंसीअ जे आवाज़ में। ज़रूरु वॼाए, असांखे ख़ुशी थींदी। वरी गोपियूं आयूं, चई उद्धव असां तोखे ॾाढी नंढी सी हिकिड़ी शइ थी ॾियूं। कहिड़ी? तूं उन खे ॾिजां। उन्हनि खे शइ ॾिजां। कहिड़ी? हे असांजे अखियुनि जा आंसू खणी वञे। हे सॼो ॾींहुं वहंदा रहंदा आहिनि बेमौसम। उहो बरसात त 4 महीना ईंदी आहे, असांजे अखियुनि में त 12 ई महीना बरसात हूंदी आहे। और कृष्ण खे ॾिजान, छो जो असांजे लाइ त हिननि जी कोई क़ीमत कोन्हे, सॼो ॾींहुं हलंदा रहंदा आहिनि, लेकिन कृष्ण जे लाइ हिकु हिकु आंसूअ जी क़ीमत अथई। चो हरे राम। उद्धव इन असुवन को हरि सम्मुख ले जा, पूछे हरि कुशल तो चरणों में दियो चढ़ा। पूछे हरि कुशल तो चरणों में दियो चढ़ाए। उद्धव इन असुवन को हरि सम्मुख ले जा। उद्धव इन असुवन को हरि सन्मुख ले जाए। पूछे हरि कुशल तो चरणों में दियो चढ़ा। पूछे हरि कुशल तो चरणों में दियो चढ़ाए। कहियो जी लो प्रेम का ये तुच्छ नजराना। कहियो जी प्रेम का ये तुच्छ नजराना। ऐ उद्धो हमें ज्ञान की, उद्धो हमें ज्ञान की। ऐ उद्धो हमें ज्ञान की पोथी न सुनाना। हम प्रेम दीवानी है, वो प्रेम
प्रेम दीवानी हैं, वो प्रेम दीवाना। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय हो। तन मन जीवन श्याम का, श्याम हमारा प्राण। तन मन जीवन श्याम का, श्याम हमारा काम। रोम रोम में रम रहा वो निष्ठुर घनश्याम। रोम रोम में रम रहा वो मतवाला श्याम। इस तन में नहीं योग का अब कोई ठिकाना, इस मन में नहीं योग का अब कोई ठिकाना। ऐ उधो हमें ज्ञान की, उधो हमें ज्ञान की, पोथी न सुनाना। हम प्रेम दीवानी हैं, वो प्रेम दीवाना। हम प्रेम दीवानी हैं, वो प्रेम दीवाना। एक दिन नैनों के निकट रहते थे आठों यार। एक दिन नैनों के निकट रहते थे आठों याम। अब बैठे हमें विसार के वो निर्मोही शाम। बैठे हमें विसार के वो निर्मोही शाम। दीपक वो जमाना था, दीपक ये जमाना। दीपक वो जमाना था, दीपक ये जमाना। है उधो हमें ज्ञान की, है उधो हमें ज्ञान की, पोथी न सुनाना। हम प्रेम दीवानी हैं, वो प्रेम दीवाना। हम प्रेम दीवानी हैं, प्रेम दीवाना। हम प्रेम दीवानी है वो प्रेम दीवाना। हम प्रेम दीवानी हैं, वो प्रेम दीवाना। आहा उद्धव जी महाराज सुबह जो निकता न अक्रूर चाचा वांगुर, शाम जो वही करे उहे मथुरा में पहुंचा। छाजे करे अञा वीचारा रथ हाकिन, अखियुनि में वरी गोड़ा वहण लगा। हिक हथ में मटकी मखण जी, ॿिए में वरी बांसुरी राधा जी जी। मथुरा वृंदावन तां विया हूंदव, लॻभॻि अधु घंटे जो रस्तो आहे। रथ में चढ़ी वञे त माण्हू अधु घंटे खां वधीक न लॻंदो, आराम सां वञे न तॾहिं बि 40 मिंट में त पहुची वञे।
लेकिन कमाल आहे सुबुह जो निकिता आहिनि त शाम जो पहुता आहिनि। ऐं जीअं कृष्ण भॻवान वटि पहुता सर्वांतर्यामी भॻवान अॻिते अची करे स्वागत कयो चई अचो अचो ज्ञानी महाराज ज्ञान ॾेई आयो गोपिन खे। फूटी फूटी रोअण लॻा बिल्कुलु फाटी पिया आवाज़ ई न निकिरे। अरे भाई उद्धव छा थियो? जेॾी महिल आवाज़ ॻाल्हाइण जी शक्ति आई सिधो पहिरीं गोपिन वारी उन भाषा में ॻाल्हायो जेकी लैंग्वेज गोपियूं ॻाल्हाईंदियूं न। ज्ञान छूमंतर थियो प्रेम प्रकट थियो चवण लॻो कृष्ण तूं पहिरें नंबर जो कपटी आहे कृष्ण तूं छलिया आहे कृष्ण तोखे तरस नथो अचे गोपिन ते तोखे दया नथी अचे। हाँ वीचारी कीअं थी रोवन भगवान चवंदा तूं त उन्हनि खे ज्ञान ॾियण में कि मूंसां न ॻाल्हाए मूंखे थोड़ी न पतो हो तुंहिंजो कसूर आहे तुंहिंजी ग़लती आहे तूं ही कसूरवार आहे। भगवान बाह पकड़े गले सां लगाए छॾियो चवनि था बस बस उद्धव बस आहा मां इहो ई पियो चाहियां तूं इन प्रेम सां मूंसां ॻाल्हाईंदो कर। गोपिन वांगुरु मूंसां प्यार सां ॻाल्हाइण वारो कोई न हो। अॼु गोपिन जे रंग में तूं रंगजी वियो आहे। अरे गोपियूं मूंखां अलॻि नथी थी सघनि राधा ऐं मां हिकु ई आहियूं ख़बर अथई वेदन जा वचन अथव ध्यान ॾेई ॿुधिजो। कृपालू महाराज जन ॿुधाईंदा आहिनि जैसे दूध की सफेदी और दूध अलग नहीं हो सकते दूध की सफेदी दूध में है दूध की सफेदी दूध से अलग नहीं हो सकती उसी तरह से राधा कृष्ण कृष्ण राधा कभी अलग नहीं हो सकते। रूप धारण किया है बस भगवान राधा ही कृष्ण कृष्ण ही राधा है तो कि पतो ना है तरी भगवान दिव्य रूप सां उन्हनि खे उते मथुरा में ही राधा जी गोप गोपिन जा पूरा उन्हनि के दर्शन कराए छॾिया। बोलो गोपी वल्लभ भगवान की जय। आहा इन कथा के वरदान आहे जेको गोपिन जी कथा ॿुधंदो पढ़ंदो वो भी प्रेम में रंगजी वेंदो। कंडीशन तो उहा ई आहे कि श्रद्धा विश्वास। गुरु नानक देव महाराजन भी चवनि था त जेको भी भगवान जो नाम जपे भक्ति करे गाए सत्संग करे हिकड़ी कंडीशन केड़ी गाविए सुनिए मन रखिए भाव बस दुख पर हर सुख घर ले जा दुख हुंदा उनके असर न कंदा हिकड़ी तो बस शैता गुरन श्रद्धा विश्वास। चो हरे राम हरे राम। भगवान चवंदा गीता में जेके संशय आहे न मां जे वचनन ते भरोसो ना आहे संशय आत्मा विनश्यति श्रद्धा जेके ना आहे त वो की पार पवंदो। हिकड़ो भक्त वो महात्मा के चवण लगो भगवान कृष्ण के चवण लगो प्रभु मांखे त श्रद्धा ना आहे मांजो छा थींदो। तव्हां गीता में चयो आहे जेके श्रद्धा ना आहे त उहो बेड़ो पार उन जो न थींदो वो अटकंदो भटकंदो रहंदो वो प्रभु मुंहिंजो छा थींदो रोअण लॻो। भगवान प्यार सां चवण लॻा अरे पगला तोखे श्रद्धा आहे तॾहिं त रोए तो पियो कि मुंहिंजो छा थींदो तोखे श्रद्धा न हुजे गीता जे वचननि ते त तूं अहिड़ा अखर ई छो चयो। चो हरे राम हरे राम। श्री कृष्ण गोविंद हरि अनंत हरि कथा अनंता गोपी गोपजन उद्धव जी श्याम सुंदर राधा